जी नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ खां मांखे अपडेट कंदासीं। मदेजी जे शहर खां ही अहम ख़बर आहे। ख़बर जा तफ़सील अली जान प्रोही मदेजी खां असां सां शेयर कया आहिनि। नाज़रीन, मदेजी भरसां ॻोठ आराई तालको गढ़ी यासीन PS 9 तक जे OGDCL जो अॻूणो DG मंगरिया बिरादरी जो सरदार मंज़ूर ख़ान मंगरियो GDA जे अॻवान गौस बख्श महर खे अलविदा चई पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत अख़्तियार करे वरिती आहे ऐं संदसि वॾो भाउ अॻूणो सुप्रीम कोर्ट जो रजिस्ट्रार मक़बूल ख़ान मंगरियो PPM में शमूलियत अख़्तियार करे वरिती आहे। अहम ख़बर खां अव्हांखे अपडेट करे रहिया आहियूं। नाज़रीन, अव्हांखे वधीक अपडेट कंदासीं त अॻूणे MPA पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले जनरल सेक्रेटरी सरदार ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो अबड़ो मथां एतमाद कंदे सरदार मंज़ूर ख़ान मंगरियो पंहिंजे राज भाग ऐं भाइरनि समेत पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत अख़्तियार करे वरिती आहे। अव्हांखे आगाह कंदा हलूं त सरदार मंज़ूर ख़ान मंगरियो ऐं संदसि जा भाइर मक़बूल अहमद मंगरियो ऐं जुनेद अहमद मंगरियो जेको फंक्शनल लीग में सिंध काउंसिल जो मेंबर पिणु आहे, हुननि बाक़ाइदगी सां पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत अख़्तियार करे वरिती आहे। अव्हांखे नाज़रीन इहो पिणु ॿुधाईंदा हलूं त ही तक PS 9 आहे जिथे सरदार ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो जी मुसलसल महिनत रंग लातो आहे ऐं हिकु अहम शख़्सियत पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत अख़्तियार करे वरिती आहे। ॿिए पासे 9 PS जे अवाम में चौबोल पिया हलनि त आख़िर सरदार ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो अबड़ो वटि कहिड़ी जादूअ जी लठ आहे जो माण्हू एतिरा हिमायती आहिनि। इलाइक़े में चौबोल पिया हलनि त सरदार ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो अबड़ो खे पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां अवामी मसइला हल करण जा मनसूबा पिया मिलनि ऐं कुझु माण्हुनि जो चवणु आहे कमारिया ख़ानदानी सरदार आहिनि ऐं सदन हाउसनि जा दरवाज़ा अवाम जे लाइ हर वक़्तु खुलियल आहिनि, चाहे कमारियो हाउस तराई हुजे या मदेजी या वरी ड्रखण हाउस जा दरवाज़ा हुजनि, हर वक़्तु अवाम लाइ खुलियल अथनि ऐं अवाम जा मसइला फ़ौरन हल कया पिया वञनि। ऐं सदन जा PS 9 ते वॾी अक्सरियत सां परस्तार ऐं अबरा बिरादरी आबाद आहे ऐं सरदार ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो अबड़ो अवाम सां हर ॾुख सुख में ॾींहं राति शरीक थिए थो। ॿिए पासे ज़रियनि खां ॼाण मिली आहे त सरदार ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो अबड़ो गुज़िरियल क़ौमी असेंबलीअ जी सीट बि वॾी अक्सरियत सां खटी हुई, पर पहिरियों भेरो क़ौमी तक ते बीठो हो ऐं पहिरियों भेरो ई क़ौमी असेंबलीअ जी सीट N 199 ते इलेक्शन खटी हुई। पर ज़रियनि जो इहो बि चवणु आहे त सरदार ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो अबड़ो खे हिकु सोची सम्झी साज़िश तहत हारायो वियो हो, जंहिंजो चिटो सबूत 8000 वोट ख़ारिज करणु हो। ॿिए पासे कुझु दोस्तनि पाकिस्तान पीपल्स पार्टी खां नौकरियूं वठी GDA वारनि खे वोट ॾिनो हो। कंहिंजे चवण ते इहो त सियासतदान ई ॿुधाए सघनि था ऐं उहे वधीक पाण ॼाणनि था, पर हिन वक़्तु GDA जी अहम विकेट सरदार ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो अबड़ो केराए विधी आहे। ॿिए पासे प्रोग्राम में सरदारज़ादा नजफ़ ख़ान कमारियो ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻवान मक़सूद ख़ान मंगरियो ऐं इन सां गॾोगॾु अहम किरदारु अदा कंदड़ वॾेरो मोहम्मद बच्चल अबड़ो, नज़ीर हुसैन शाह मशवाणी, वक़ार अहमद सहतो, अब्दुल रज़ाक चन्नो, अब्दुल लतीफ़ मंगरियो, गुलाम मुस्तफ़ा भुट्टो, अल्लाह वधायो केहर, नूरुद्दीन भुट्टो, गुलाम मुस्तफ़ा अबड़ो, ख़ान मोहम्मद केहर, अब्दुल क़यूम केहर, सैयद मुराद शाह, सैयद सोहबतुल्लाह शाह, गुलशेर मंगरियो, एजाज़ शाह मशवाणी ऐं जमायत इस्लामी ज़िले जे अमीर अब्दुल रहमान मंगरियो ऐं वॾे तइदाद में अवाम शिरकत कई आहे। ख़बर जा तफ़सील नाज़रीन अव्हां सां शेयर कयासीं। मदेजी जे शहर खां जुस्तजू न्यूज़ जे नुमाइंदे अली जान बिरोही जी ख़बर मुताबिक़।